नाज़रीन, खबरनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के मोरो का खबर ॾिनल। मोरो में पीपी शहीद भुट्टो, ज़िले नोश़रोफिरोज, तालुका मोरो पारां म़हंगाई करप्शन शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ गिचेरो रोड खां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं जी अॻवानी फ़क़ीर रसूल बख़्श मंगरियो, वज़ीर अली वॻण, असगर आलमाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिते अॻवान कारकुननि पारां मेणबत्तियूं ॿारे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त मुल्क में महांगाई वधण सबबि गरीब मिस्किन माण्हुनि जो जीवन जंजाल बणिजी वियो आहे। हिकु वेले जी माणी खाइण लाइ परेशाननि, बेरोज़गारी पिणु वधी वई आहे। हिननि चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे 23 साल थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं इंसाफ़ नाहे कयो वियो, न क़ातिल गिरफ़्तार कया विया आहिनि। हितां जा कानून अंधो थी चुको आहे, जंहिं जे अखियुनि ते कारी पटी चढ़ी वई आहे। हिननि मुतालबो कयो त मुल्क मां महांगाई ख़तमु करे गरीब मिस्किन माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे खून सां इंसाफ़ करे क़ातिल गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।